दियो बाबा 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 उसी मुझे कुछ करा माचारेगा मोटिया में बाबा 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 जा दियो बाबा 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 Adinura 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 Mugangala it is Manto de la Garo Choro Tampuchita it is Manto de la Gari Chori Vatam Koadam Uti Adi Muke Akelo Karenamajo Papa Tichade Tumuke Tichadi Makare Venamati Yatana Muke Mola Allah मां तुझे कत्ल के इन्हें धरती है तेरे जा कौन चढ़ी दूध अदीनुरा लेकिन मां बेगैरत नाया मां तुझे भा जलाल वांगुर बेगैरत नाया तुझे भा मुझे घर में बर्बादी जा दिया मारिया अज मां तिंत जी उन तारीख में लिखी चली तुस
त मां हिकु पंहिंजे दुश्मन खे जंहिंजी रब्त जो मां पियाथो आहियां उनजी भेण खे मां भेण कयां थो। अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं। हैदर जी सर। अजरक दे। तव्हां का बि फिक्र न कयो। दुश्मन जी ईंदड़ गोली पहिरियों मीरू जो सीनो किरास कंदी, पोइ उहा गोली तव्हांखे मारे सघे थी। मां कुछ भी बुधण नथो चाहियां जलाल। असांजे सरदारी घराणे खे 150 साल कदे भी शिकस्त नाहे आई। मौजी रया मां एक लौंडो सभ खां वॾे सरदार जी धीअ अगवा करे वियो आहे। इहो ॿुधी मरण जो मक़ाम आहे। मां ही पग ओसी ताईं कोन पाईंदुसि जेसी ताईं हुन कमीननि जा लाश मुंहिंजे कदमनि में न उछलाईंदे। तूं घबराए न बाबा साईं। अज शाम ताईं मां उन्हनि कमीननि जा लाश तुंहिंजे पेरनि में उछलाए तुंहिंजी इहा पग पंहिंजे हथनि सां खणी तुंहिंजे मथे ते रखंदुसि। जेकॾहिं मूं ईअं न कयो त मुंहिंजो नालो जलाल खान नाहे। राणा साहब करोड़ वाधायूं हुजनी, करोड़ वाधायूं। अज मां मुंशीअ जे मंशूर मुताबिक़ 1,20,000 700 वोटनि ते राणा साहब खटे आओ। राणा साहब मुबारक हुजे। लख लख वाधायूं हुजे। खैर मुबारक दीदार खान, तव्हांजी महिरबानी सां इलेक्शन खटी आहे। राणा साहब हाणे असांजे कमकार जी बि पारत हुजे। हा दीदार खान, हाणे तव्हांजा सभु मसला हल थी वेंदा। तव्हां जीअं चवंदव तीअं थींदो। राणा साहब हाणे असांजी नौकरीअ जी पारत हुजेव। नाना साहब असांजे ॻोठ में स्कूल कोन्हे, मुंहिंजे ॿारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। भारत अथव रफ़ीक, तव्हांजे ॻोठ में स्कूल बि ठही वेंदो।
ऐं हुन स्कूल में जेके ड्यूटियूं हूंदियूं सभु तुंहिंजियूं हूंदियूं जंहिंखे वणे ॾिजां। राणा साहब तव्हांखे लख लख मुबारक हुजनि, वॾे ज़ोर ऐं शोर सां इलेक्शन खटी आहे। अब्दुल्ला खान जेकॾहिं दिलबर खान खे न विहायो आहे न त पंहिंजो खटणु मुश्किल हुयो। वेहे कीअं न हा, नोट वरितासीं नोट, जेकॾहिं न वेहा न त दुनालियूं वारियूं ठोकियासीं। हाणे ॾिसंदो वञां सावण खान वारनि सां पाण छा था कयूं, तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा, सभु मसइला। राणा साहब लख लख मुबारक थी वे साईं। मूंखे बि त मुबारक ॾियो न, 40 टका त मां। चौधरी नूर हुसैन साहब तव्हांजूं बि वॾियूं महिरबानी, तव्हां बि तमामु सुठी हेल्प कई इलेक्शन में। राणा साहब अटा महंगा थिया करे, चीनी महंगी थी करे, घी महंगा थिया करे, गरीब आदमी खावे तो क्या खावे, थोड़ा इन चीज ते भी कंट्रोल कराओ साईं। तव्हां घबरायो न, तव्हां जीअं हाणे चवंदव तीअं ई कंदा वेंदासीं। हा नूर हुसैन साहब, हा। तव्हां घबरायो न, तव्हां सभिनी जा मसइला हल थी वेंदा। इन सावण ने फोन त कयो त को होश में आहे या ये बेहोश थी गए, सो पता लगे ता। हा मुंशी वाह जो ॻाल्हि कई अथई। सरदार सावण खान तो ॻाल्हायां। सावण खान धीअ जी शादी में एॾो मसरूफ़ हुए छा? मां तो जो इहो मतलब न समझम राणा। कहिड़े मतलब जी ॻाल्हि कयां? मतलब त पूरो थियो सावण खान। मां तुझी या बकवास अञा भी कोन समझी सघियसि। सावण खान लॻे थो त उमिरि सां गॾु तुंहिंजो अकुल बि पोड़ो थी वियो आहे, अकुल बि। तुंहिंजे इतला लाइ अर्ज़ु आहे त मां इलेक्शन खटी वरिती आहे। हिन इलाइक़े में तुंहिंजी सरदारी जो ख़ात्मो थी वियो, ख़ात्मो। सावण खान जो बेड़ो वीडियो खैर सां हो जमालो। राणा साहब बस मिड़े हाणे असांजी बढ़तड़ी हुजे, हाणे असांखे इजाज़त ॾियो, असां कर हाणे ॻोठ में बि वञी के जश्न कयूं। एतिरी जल्दी शादी आहे अब्दुल्ला खान? राणा साहब जे खटण जे ख़ुशीअ में वॾा प्रोग्राम आहिनि। कीअं राणा साहब? हा मुंशी अब्दुल्ला खान, हलो तली खटण जी ख़ुशी में के जश्न कयो। अॼु सावण खान जो तख़्तो हूंदो, अॼु सावण खानी बस प्यार खटो हो